कोट सैफुल्ला मक्सी बिरांच जे पुछड़ी जे आबादगारनि खे ज़रई पाणी जी मुसलसल खोट जो नोटिस वठंदे ऐं आबादगारनि जी ज़रई ज़मीन खे सरसब्ज़ करण लाइ PP जे MPA मीर नादर ख़ान मक्सी ऐं MNA ख़ुर्शीद जूनन जे मुसलसल पंहिंजी पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ऐं मैडम फरियाल टालपुर जी कोशिश सां सैफुल्ला मक्सी बिरांच जी खाटी जो करोड़नि रुपयनि वारो कमु शुरू थी वियो, जंहिंमें कुबोज सैद ख़ान शाख, ढोरी शाख, पतूजा शाख ऐं ॿियनि शाखूं शामिल आहिनि। होॾां राइट बैंक लाड़काणे रीजन जे चीफ इंजीनियर मुख़्तियार अहमद अबड़ो रोज़ानी कोशिश पारां ऐं कोशिश डिजिटल सां राब्तो करण ते ॿुधायो त सैफुल्ला मक्सी कैनाल मां निकिरंदड़ समूरी शाखुनि ते इरिगेशन अमल जी सख़्त निगहबानी सां कमु हली रहियो आहे ऐं कम में ग़फ़लत करण या क्वालिटी वारो कमु न थियण जी सूरत में ठेकेदारनि खे पेमेंट न कई वेंदी। हुननि वधीक चयो त कम जी क्वालिटी लाइ पिणु आबादगार कम खे चकास कनि ऐं घटि क्वालिटी वारे कम खे रीचेक करे पाबंद बणाए ॿीहर खाटी कराई वेंदी। हुननि चयो त खाटी थियण सबबि आबादगारनि खे सारियल फसल लाइ वक़्त ते पाणी मिलण सां गॾोगॾु पुछड़ी वारा आबादगार पिणु ख़ुशहाल रहंदा। हुननि चयो त असांजी कोशिश रहंदी त आब कल्याणी जी वक़्त अंदरि मुकमल खाटी कराए इलाइक़े में ख़ुशहाली आणियूं, छा लाइ असांजो इलाइक़ो ज़राअत सबबि आबाद आहे। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शदादकोट।